अस्सलाम वालेकुम दोस्तों हींअर आउं आयुसि थोरो कम सां जकार्ता इंडोनेशिया में। त हींअर उते आहियां ऐं कुझु 3-4 ॾींहं थी विया आहिनि मूंखे, पर आउं का अहिड़ी वीडियो कैप्चर कोन करे सघियो आहियां जो तव्हांखे उहा ॾेखारियां। वजह इहा आहे उते थोरो मसरूफ़ियत पंहिंजी ज़ाती काफ़ी आहे, सो सॼो ॾींहुं हुन में बिज़ी हूंदो आहियां। हिन करे का वीडियो ठाहियां ऐं वरी तव्हांखे उहा अपलोड कयां, इहो थी कोन पियो सघे। थींदो कुझु ॾींहंनि खां पोइ, थोरो वांदकाई मिलंदी त पोइ वरी कुझु घुमबो फिरबो बि सही। सो मूं चयो त हाणे हींअर थोरो टाइम आहे, हींअर राति जी मानी खाई अची हिते वेठो आहियां, त मूं चयो त कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि सिहत जूं उहे थोरो तव्हां सां करे छॾियां। हाणे हींअर ई मूं हिते ईंदे शर्त जेको आयुसि हिते, त मूं हिकिड़ी जेका मुख़्तलिफ़ ॻाल्हि हिते नोट कई आहे। फस्ट जेको स्ट्राइक करे थो न की माण्हू ॿिए कंहिं मुल्क वञे थो या कल्चर वञे थो, त मूंखे जेका पहिरीं ॻाल्हि स्ट्राइक कई आहे उहा इहा की त हिते जा माण्हू जेके आहिनि से ॾाढा हू आहिनि, माना इख़लाक़ वारा माण्हू आहिनि ऐं ॻाल्हाइनि ॾाढो सॉफ्ट स्पोकन माण्हू आहिनि, प्यार सां ॻाल्हाइनि था, सलाम कनि था ऐं हर वक़्तु हू मुस्कुराइनि था ऐं बसि हीअं जीअं पाण हथु ॿधंदा आहियूं न, हीअं बि ईअं हथु हीअं ॿधंदा आहिनि, हर ॻाल्हि में बसि हथु ॿधे बीठा आहिनि। सो इन करे मूं चयो त इहा मूंखे स्ट्राइक कयो हिन ॻाल्हि तमामु घणो, ते मूं एक्सपेक्ट कोन पियो कयो। मलेशिया जो कल्चर ऐं हिते जो काफ़ी मिलंदड़ बि आहे, ॿोली बि तक़रीबन साॻी आहे, पर मलेशिया में वरी एतिरी बि उहा पोलाइटनेस जेका आहे सा उहा कान्हे। हा आहे हुते बि, पर हिते वधीक आहे इंडोनेशिया में, जकार्ता में त आहे। हाणे हीउ वॾो मुल्क आहे, ॿिए हंधि जी मूंखे ख़बर कान्हे, ऐं एतिरो कोन वियो आहियां। सो ईंदसि त पोइ ॾिसंदासीं कीअं आहे ॿिए हंधि, पर हिते जेको आहे सो माण्हू ॾाढा हिते पोलाइट आहिनि ऐं ॾाढो मिलनसार क़िस्म जा माण्हू आहिनि। इहा मूंखे ॻाल्हि ॾाढी जेका असां हिते जी पसंदि आई। ॿी ॻाल्हि जेका मूंखे हिते अॼु ई मूं नोट कई आहे, ख़बरूं ॿुधमि पिए त हिते जेको आहे सो जोको बि हिते जो सदर आहे, जोको विदो, पर हाणे नओं सदर जेको आहे उहो इलेक्ट थियो आहे फेबरवरी में, प्रबोवो सुबियांतो। पर प्रबोवो सुबियांतो अञा ताईं चार्ज कोन वरिती आहे, उहो चार्ज वठंदो अक्टूबर में। हाणे फेबरवरी खां वठी अक्टूबर ताईं तव्हां ॾिसो केतिरो टाइम आहे। इन टाइम में जेको आहे सो हू गॾु आहे रुॻो हुन सां, जोकोवी सां, जिथे बि वञनि था, मीटिंग आहे, छा बि आहे, हर ॻाल्हि में अञा ताईं सदर हू आहे, अञा ताईं हुकुम हुनजो थो हले, त हीअ हुन सां गॾु आहे। हिकिड़ी तरह सां जेको आहे हुनजी जेको आहे अंडर ट्रेनिंग प्रेसिडेंट जेको आहे ईअं आहे। सो इहो सोचियमि त मूं चयो अगरि पंहिंजे पाकिस्तान में ईअं हुजे हा को वज़ीर आज़म हिकिड़ो, त उहो वरी इलेक्शन खां पोइ वरी बि हुन जेको अॻु में जेको वज़ीर आज़म आहे उन सां गॾु जेको आहे सो ईअं जेको आहे सो घणा महीना थी विया, 8 महीना थी विया, 6-8 महीना जेके आहिनि से उहो हुन सां गॾु हुजे ऐं जितां हू वज़ीर आज़म हुजे हू उन सां गॾु वञे, ॿई गॾिजी जेको आहे सो ईअं ॿ शीं ॿेले में। पाण वटि त इहो त तसवुरु बि कोन थो करे सघूं त कोई ईअं थी सघे थो। पाण वटि त हूअं ई जेको आहे सो हिक ॿिए जूं टंगूं छिकण जे पोयां हूंदा आहिनि, पर हिते जेको आहे सो सफ़ा हिकिड़ो मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी हिननि जी। ॿी ॻाल्हि जेका मूंखे इन ई सियासी हवाले सां ई ॻाल्हि कंदसि उहा इहा आहे त ही जोको विदोदो हिते बसि 2 टर्म सदर थी चुको आहे गुज़िरियल 8-10 सालनि खां। मूंखे एग्ज़ैक्टली यादि कोन्हे 4 साल खां पोइ थींदी आहे या 5 साल खां पोइ इलेक्शन थींदी आहे, बहरहाल 2 टर्म जेके आहिनि से ही हिते सदर रही चुको आहे ऐं एतिरो त हिते पॉपुलर ऐं मक़बूल आहे। एतिरे रहण खां पोइ पाकिस्तान में जेको आहे सो 3 साल हिकिड़ा को वज़ीर आज़म रहे थो त पोइ गैर मक़बूल थी वञे, माण्हुनि जूं असुलुनि जे ख़िलाफ़ु थी वञनि।
पर हिते जेको आहे सो ही 8-10 साल जेको आहे सो ही रहियो आहे ऐं अञा ताईं एतिरो मक़बूल आहे जो माण्हुनि चाहियो पिए त ही वरी अचे। पर हिते जेको आईन आहे, हिकिड़ो सदर जेको आहे हिकिड़ो दफ़ो थिए, ॿियो दफ़ो थिए, वरी टियों दफ़ो बि थिए, इहो हिते जे आइन में कोन्हे। आइन में हिकिड़ो माण्हू 2 दफ़ा ई सदर थी सघे थो, सो 2 दफ़ा ई जेको बि थियो आहे। हाणे हिते जेको आहे सो कुझु ख़्यालु माण्हुनि जो इहो हो, इहा आइडिया फ्लोट थी हुई त ही आइन में तरमीम करे ऐं 3rd टर्म माने टियों दफ़ो सदर थियण जो बि अचे ऐं उन में ज़ाहिर आहे एतिरो पॉपुलर त आहे जे अगरि इहो आइन में तरमीम पोइ आराम सां करे सघियो थिए, इहो को हुनजे लाइ प्रॉब्लम कोन हो। ऐं इलेक्शन में बीहे हा त खटे बि हा, डेफिनेटली खटे वञे हा। पर हिन चयो त न आउं ईअं कोन कंदुसि। हिन चयो त आउं ईअं आइन में तरमीम सिर्फ़ु इन करे कयां त आउं टियों दफ़ो सदर थियां इंडोनेशिया जो। इहा हिकिड़ी सेल्फिश ॻाल्हि आहे ऐं मफ़ाद परस्ती वारी ॻाल्हि आहे। आउं जेको मूंखे आइन इजाज़त ॾिनी पई, पहिरीं जेको आइन ठहियलु आहे 2 दफ़ा आउं बीठुसि खटियुसि। मूं हिकिड़ो जेको हाणे ॿियो माण्हू अचे ऐं उहो अची संभाले ऐं उन लाइ जेको आहे सो पोइ हिन जी काबीना में हो डिफेंस मिनिस्टर हो प्रभु, उहो वरी उहो जेको तयारु थियो त आउं थो बीहां इलेक्शन में, उहो बीठो ऐं पोइ उहो जेको आहे सो ॿिया बि बीठा हुआ, पर ही जेको आहे सो पोइ खटे वियो जो हुन मां। अच्छा, ॿी इहा ॻाल्हि त जोकोविच जो पुटु बि सियासत में आयो आहे, पर उन हिकिड़ो इहो त पीउ जी लिगेसी कोन खईं आहे। त पीउ जेको आहे सो जीअं पाण वटि हिकिड़ो हूंदो आहे, माउ पीउ हूंदा आहिनि, वरी उनजो पुटु आयो आहे त बसि उहो उनजी लिगेसी फॉलो कंदो आहे न। ही ईअं हिकिड़ी सियासत शुरू कई आहे ऐं हुनजी पार्टी बि जेका आहे सा उन अलॻि वञी पंहिंजी उहो ठाही आहे ऐं हुनजो प्रोग्राम जेको आहे सो अलॻि आहे। ऐं हू हींअर इलेक्शन में हेठि लेवल ते किथे सियासत में शुरूआति कई आहे थो त आउं पंहिंजो जेको आहे मुक़ाम पाण ई ठाहींदुसि, त पोइ जे अॻियां मूंखे आवाम मौक़ो ॾिनो त आउं अची जेको आहे सो सदर थींदुसि। हालांकि हींअर अगरि हू अचे हा, जोकोविच जो नालो बि एतिरो आहे जो अगरि पंहिंजे पुट जी बि जे उहो हिमायत करे हा या छा, त उहो बि खटे वञे हा। पर हुन जोकोविच ईअं कोन कयो ऐं हुन बिल्कुलु माना फ्री फेयर इलेक्शन उहा कराई आहे ऐं उन में ई जेको आहे सो ही प्रभु कामयाबु थियो ऐं उहो आयो। ऐं हाणे जेको आहे सो हू अंडर ट्रेनिंग जेको आहे सो जहिड़ो को लॻो पियो आहे जीअं ही चवनि त कोन था हुनखे, त प्रेसिडेंट इलेक्ट चवनि था, हू जेको आहे सो प्रेसिडेंट आहे। अञा अक्टूबर में बि टाइम पियो आहे या अगस्त सेप्टेंबर, अञा बि 2 महीना जहिड़ो कर पिया आहिनि, त जिथे बि वञनि पिया उते गॾु पिया वञनि। अच्छा, हीउ जेको शहर आहे जकार्ता जो, इहो थोरो इन जो काफ़ी इलाइक़ो जेको आहे सो ज़मीन इन जी हेठि पई वेहे। हिकिड़ो त हितां जी पॉपुलेशन तमामु घणी आहे, ॿियो त हिते वरी इहो रवाजु शुरू खां वठी रहियो आहे त पाणी अंडरग्राउंड जेको आहे उहो बि छिकींदा ॿाहिरि, पोइ उन करे बि जेको आहे सो हेठि लेवल कुझु चवंदा त कुझु मिलीमीटर ताईं जेको आहे सो हुन एवरेज हेठि पियो वञे। ॿियो त पॉपुलेशन हिते तमामु घणी आहे जकार्ता जी, कराची वांगुरु आहे, पर कराची अञा ई वधीक आहे, कराची खां त ही शायदि थोरो घटि आहे, पर आहे पोइ मतिलबु साउथ ईस्ट एशिया जो वॾे में वॾो शहर आहे। सो इन करे ई जेको आहे सो हिन जोकोविच जो सोचियो त हाणे ही कैपिटल जेको आहे हिन जो इंडोनेशिया जो चेंज कयूं, कंहिं ॿी जाइ ते खणी वञूं ऐं उते जेको आहे सो हिकिड़ो नओं हिकिड़ो शहर ठाहियूं। सो हिननि कलिमंतान जेको ईस्ट कलिमंतान आहे बोर्नियो जे भेट में, उते वञी एलोकेट करे ऐं उते नुसंतारा जे नाले सां नओं कैपिटल जेको आहे उनजो कमु शुरू करायो। ऐं हिन जो इहो ई इरादो आहे त ही जॾहिं अक्टूबर में वेंदो उन खां पहिरीं हुनजो इफ़्तिताह करे वञे पियो। सो काफ़ी जेको आहे
ही जेको नऊं होॾां कैपिटल पिया ठाहिनि इबू कोता नुसंतारा, उहो ही प्रभु उनखे कैंसिल करे छॾींदो, उहो कोन हलाईंदो उनखे। ऐं प्रभु पंहिंजा प्रोग्राम रूमर्स हुआ। पर अॼु जेको आहे सो मूं ख़बरुनि में बि ॿुधो आहे, ही ॿई ॼणा विया आहिनि, प्रेसिडेंट ऐं प्रेसिडेंट इलेक्ट, अॼु नुसंतारा जे विज़िट ते हुआ ऐं हुते कम जो जाइज़ो वरितो अथऊं। हुते बिल्कुलु कैटेगरी बाबा जेके प्रोग्राम हलनि पिया जोकोविच जा उहे ई हलंदा। ऐं पॉलिसीज़ जूं जेके आहिनि से का बि ड्रास्टिक चेंज कान ईंदी पॉलिसी में। उहो जीअं जीअं टाइम गुज़रंदो ऐं पोइ नयूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं, ऐं पोइ जीअं जोकोविच जे टाइम में इहो हूंदो त जेके तहक़ीक़ थिए थी ऐं उन मां ख़बर पए थी त ही कमु थियणु घुरिजनि, त उन जे मुताबिक़ जेके तब्दीलियूं हूंदियूं त उहे त जीअं हींअर बि थियनि पियूं त उहे पोइ बि थींदियूं रहंदियूं। पर का आऊं बिल्कुलु अची हिकिड़ो जेको हुन जूं पॉलिसियूं ठाहियूं आहिनि ऐं मुल्क हिकिड़ी तरफ़ हले पियो, हुनजो डायरेक्शन मिलियो आहे, ऐं आऊं अची जेको आहे हुनखे हिकदमि चेंज करे छॾियां, त उन सां त मुल्क खे नुक़सानु थींदो न। आऊं जेको आहे सो इहो कमु कोन कंदुसि, आऊं जेको आहे सो उहे ई पॉलिसियूं हलाईंदुसि ऐं उन में जेका ग्रेजुअली जेका नई ॻाल्हि का साम्हूं आहे त उन हिसाब सां उन में चेंजिस बि आणींदुसि, बाक़ी ड्रास्टिक चेंज का बि कोन थींदी। हाणे इहा ॻाल्हि जेका हिन कई आहे, जेका एतमाद जेको आहे ॿाहिरनि मुल्कनि जो ऐं इवन लोकल माण्हुनि जो, उहो हिकिड़ी पॉलिसी जी कंटिन्यूएशन आहे, त हुन में उहो एतमाद जेको आहे सो बहाल थिए थो। हाणे ईअं कोन्हे त गुज़िरियल पंहिंजी जेका असां हुकूमत हुई पाकिस्तान में हिकिड़े माण्हू जी, त उहा हुनजी हुनखे लाइ हुनखे कढी, वरी जो ॿी हुकूमत आहे त हुनजूं हर पॉलिसियूं चेंज करे छॾियूं। छा छा हुन शुरूआति कई हुई, हिननि हाणे हुनजो सभु बंदि कराए छॾियूं, ऐं वरी वरी पंहिंजूं जेके आहिनि से उहे जेको आहे सो एतमाद जो फुक़दान थिए थो। ऐं पोइ ज़ाहिर आहे त ॿाहिरियों मुल्क जो माण्हू जो ॾिसे थो त पॉलिसी कंटिन्यूएशन आहे या कोन्हे, हुनखे इन्वेस्टमेंट त तॾहिं थी अचे न, हूअं त इन्वेस्टमेंट त कान थी अचे हिते, छो थी अचे इन्वेस्टमेंट भला इंडोनेशिया में। हालांकि हीउ मुल्क एतिरो अमीर मुल्क कोन्हे, इन में गुरबत आहे अञा, पर ही जंहिं डायरेक्शन में हले पियो, जंहिं ट्रैक सो सही आहे। ऐं ईंदड़ 20 साल 25 साल, हाणे अॻु में न त 20-25 साल में ही हिन गुरबत वारे हुन मां निकिरी वेंदो हलियो, ऐं इहे पॉलिसियूं तॾहिं जेको आहे सो प्रभाव ही कंटिन्यू करे पियो। ऐं इहो ई जेको आहे सो जेसि ताईं या बिल्कुलु हिकिड़ो त इंसाफ़ जेको आहे सो जेसीं मुल्क में न हूंदी, ऐं पॉलिसीज़ जेके मुल्क जूं आहिनि से पंहिंजे अवाम जी भलाई वारियूं न हूंदियूं, तेसि ताईं जेको आहे सो उन मुल्क में जेको आहे सो का तरक़ी थिए, इहो त मुमकिन ई कोन्हे। सो छो पिया कनि पाण, छो कोन पिया कयूं, इहो